इरशाद फरमायो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह ताला की ज़ात कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क। अल्लाह ताला फरमायो बरकत वाली आहे वो रब की ज़ात बियदिहिल मुल्क जै अल्लाह के हथ में बादशाही आ। दुनिया के बादशाहन की बादशाही थोड़े अरसे जेड़ा हुंदी आ। कंहिंजी बादशाही 10 सालन जेड़ा, कंहिंजी बादशाही 20 सालन जेड़ा, कंहिंजी बादशाही 50-100 सालन जेड़ा। अल्लाह ताला फरमायो वो रब के हथ में उहा बादशाही आ जेका अज़ल खां अबद ताईं क़यामत खां पोइ भी मुंहिंजी बादशाही हलंदी। इन दुनिया वारा बादशाह, दुनिया वारा वज़ीर आज़म ऐं सदर मुंहिंजे साम्हूं ईअं बेवस ऐं लाचार थिया पिया हूंदा। उन ॾींहुं क़यामत जे ॾींहुं बि मूं रब जी बादशाही हलंदी। अल्लाह ताला फरमायो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। रब ताला की ज़ात फरमायो बरकत वाली आहे उहा ज़ात जे रब के हथ में बादशाही आ। वो हर शइ ते क़ादिर आ, कुदरत रखंदड़। हदीस जो किताब बुखारी शरीफ उन जी आखिरी हदीस आ। ॿिन्ही जहान जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके दुरूद पढ़ण चाहियो था उहे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वॾे आवाज़ सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर से फरमायो सहाबी रसूल के पाण फरमाइंदा क़यामत जो ॾींहुं थींदो। अल्लाह ताला की ज़ात इरशाद फरमाईंदी ही सॼी उहे ज़मीन खे अल्लाह साईं पंहिंजे कुदरत जे हथ में रखी करे फरमाईंदो अनिल मलिक ऐं मुल्कुल अर्ज़। हुज़ूर से फरमाइंदा अल्लाह साईं की ज़ात इरशाद फरमाईंदी अॼु मूं रब जी बादशाही आ। कंहिं बादशाह खे ताक़त कोन्हे जो मूं रब जी बादशाही जो मुक़ाबिलो करे सघे। उन कंहिंजी बादशाही न हलंदी, फ़क़ति अल्लाह ताला जी बादशाही हलंदी। असां नमाज़ जे अंदर चवंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। ओ अल्लाह क़यामत जे ॾींहुं तुंहिंजी बादशाही हलंदी। मालिकि यौमिद्दीन फैसले जे ॾींहुं जो बादशाह तूं रब ई। तुंहिंजे साम्हूं न को वॾेरे जी ताक़त हूंदी, न को सदर जी ताक़त हूंदी, न को बादशाह जी ताक़त हूंदी। सभु हेठि पिया हूंदा। उन ॾींहुं सॼी उहे ज़मीन खे अल्लाह ताला हथ में खणी करे फरमाईंदो अॼु मां रब जी बादशाही आ। कंहिंखे ताक़त कोन्हे जो मुंहिंजे साम्हूं ॻाल्हाए सघे। रब जे साम्हूं तूं ॻाल्हाए सघंदो, कंहिंखे ज़रूरत जी ताक़त ई न आहे। असां जेको मौज़ू ॿुधो इहो आहे अल्लाह ताला जी ज़ात इरशाद फरमायो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। रब ताला जी ज़ात इरशाद फरमायो ओ मिठा मोहम्मद मक्के वारनि खे चई ॿुधा, मदीने वारनि खे चई ॿुधा अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। अल्लाह ताला मौत के पैदा फरमायो आ, अल्लाह ताला जिंदगी के पैदा फरमायो आ, रब ताला की ज़ात हयाती के पैदा फरमायो आ। या अल्लाह छो पैदा फरमायो थई? जवाब ॾिनई अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। रब ताला फरमायो इनजे करे पैदा कयो अथम जो तव्हां खे ॾिसां आज़मायां त केरु चङा अमल थो करे केरु बुरा अमल थो करे। मुझे अल्लाह की ज़ात के खबर अलीम मिजाज सुदूर फलाने गोठ में पैदा थियण वारो माण्हू वॾो थी करे ही गुनाह कंदो, नेकी जो ही कम कंदो, ही अल्लाह ताला के साम्हूं सजदो कंदो, सजदो न कंदो। ये सब ॻाल्हियूं अल्लाह ताला की ज़ात के खबर खुदा जे इल्म में आ। पर अल्लाह ताला की ज़ात असां माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ फरमायो आ जेको भी अमल कंदो मां रब ताला तव्हांखे पैदा करे आज़माइण लाइ तव्हांखे पैदा कंदो। आओ या न तव्हां आज़मायो, तव्हांखे आज़माया थो बुरा अमल था कयो या चङा अमल था कयो। अल्लाह ताला जी ज़ात फरमायो माण्हू जॾहिं पैदा थींदो आहे उहो रोईंदो आहे मलाइकनि खे अल्लाह ताला फरमाईंदो आहे त मलाइको माण्हू रोए थो, रोए इनजे करे थो त पेट में अमड़ जे पेट में हिनखे रिज़्क़ पुॼंदो। हाणे माण्हू परेशान थो थिए अलाए रिज़्क़ जो छा थींदो। रब ताला फरमाईंदो आहे बानी खे पैगाम वञी कहिजो जेको अल्लाह 7 परदनि जे अंदरि तोखे रिज़्क़ खाराए पियो उहो रब ताला जी ज़ात एतिरो क़ादिर आहे जो मां जे पेटां निकिरी करे मुंहिंजे वात में रिज़्क़ रखे।
मानुसी पारो वमा मिन दाक़तिन फिल अर्ज़ि इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा हर मखलूक के इंसान हुजन जिन हुजन वण हुजन पेड़ हुजन हर शय के जियारण वारो पैदा करण वारो उन जी हिफाज़त करण वाली ज़ात अल्लाह है कंहिंजी ज़ात हथ मथे करे चओ हर शय के खाराइण वारो केरु आहे अल्लाह बस मौजू के ख़त्म था हिकिड़ो वॾो आलिम थी गुज़रियो इमाम फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह चओ रहमतुल्लाह वॾो आलिम थी गुज़रियो उन जूं वॾियूं किताबूं लिखियल हिकिड़े ॾींहुं इमाम राज़ी रहमतुल्लाह अलैह खे ख़्यालु थियो त असां ॿारनि खे त अल्लाह थो खाराए कंहिं ॾींहुं झंगल जो पासो वठां ॾिसां त फ़खरुद्दीन खे ख़बर पवे झंगल में पखियुनि खे केरु थो खाराए झंगल में मौजूद बयाबान में मौजूद जबल में मौजूद बाननि ऐं माण्हुनि खे केरु थो खाराए इमाम राज़ी रहमतुल्लाह अलैह झंगल के अंदरि आयो ओचितो इमाम राज़ी जी हिकिड़े शख़्स ते नज़र पई झंगल में ॿियो को माण्हू नज़र न पियो अचे इमाम राज़ी रहमतुल्लाह अलैह ॾिठो उन माण्हू जे हथ मौजूद न आहिनि उन जा पेर मौजूद न आहिनि फ़क़ति चेहरो ई धड़ मौजूद आहे लेटियो पियो आहे बयाबान में ख़्यालु पियो करे त इनखे रिज़्क़ पहुचाइण वारी ज़ात कंहिंजी हूंदी इमाम राज़ी रहमतुल्लाह अलैह लिखियो मां परेशान थी वियुसि त हेॾे बिना हथनि ऐं पेरनि वारे माण्हुनि खे जेको हली कोन थो सघे इनखे रिज़्क़ वारी ॾियण वारी ज़ात अलाए केरु हूंदी इमाम राज़ी फरमायो ओचितो मुंहिंजी नज़र पई वण तां हिकिड़ो पखी आयो ऐं उन माण्हू जे वात में रिज़्क़ अचई उहो माण्हू वात में रिज़्क़ खे खाए पियो वरी 5 मिंट खां पोइ ॿियो रिज़्क़ पियो खणी अचे इमाम राज़ी जे अखियुनि मां घोड़ा वही आया उन माण्हू जे वेझो आयो पुछण लॻो अदा तूं केरु आहीं मूंखे 10 साल थी विया आहिनि मां हिते झंगल में रहां थो पोइ इमाम राज़ी पुछेसि पियो अदा तोखे रिज़्क़ कीअं मिलंदो आहे चवे पियो 10 साल थी विया आहिनि हिकिड़ो पखी मुंहिंजे भरिसां ईंदो आहे मुंहिंजे वात में रिज़्क़ विझंदो आहे ईअं मुंहिंजी ज़िंदगी गुज़रे पई इमाम राज़ी हैरान थी वियो त जेको अल्लाह शहरनि में माण्हुनि खे खाराए थो मां राज़ी ईमान थो रखां त उहो रब झंगलनि में बि माण्हुनि खे खाराए चओ सुभाणे अल्लाह इहो अल्लाह ताला जी हर शइ हर बादशाही हर मालिकुल मुल्क तूतिल मुल्क मन तशा हर शइ जी इज़त दिलत हर शइ ख़ुदा जे हथ में आहे इनजे करे तव्हां झुको अल्लाह कंहिंजे साम्हूं झुकंदो हीअ मुल्क जंहिंजे हथ में बादशाही आहे तव्हां उनजे साम्हूं झुको अल्लाह पैदा छो फरमायो आहे चङा अमल केरु थो करे बुरा अमल केरु थो करे मां ॾिसां अॼु असां निमाज़ छॾे ॾिनी अॼु मुसलमान रोज़ो छॾे ॾिनो मुसलमानो कलमो त कहिड़े मोहम्मद मुस्तफ़ा जो पढ़ियो अथव जंहिंखे ॾिसी करे काफ़र रोई करे कलमो पढ़ी छॾींदा कलमो त कहिड़े मिठे मोहम्मद जो पढ़ियो अथव जंहिंखे उहद जबल ॾिसी करे चवंदो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अहिड़े मिठे मोहम्मद ते ईमान आंदो अथव जंहिंखे उठ ॾिसी करे मालिक जूं शिकायतूं कंदो अहिड़े मिठे मोहम्मद ते कलमो पढ़ियो अथव जंहिंजे लाइ आदम अलैहिस्सलाम फरमाए पियो ऐं अल्लाह मूंखे मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके माफ़ फरमा अहिड़े मोहम्मद मुस्तफ़ा ते कलमो पढ़ियो अथव जंहिं 1400 साल पहिरीं मुसले ते बीह करे तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ रोई करे रब खां दुआ घुरी करे जन्नत ख़रीद करे वरी आवाज़ में सुभान अल्लाह एड़े नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तो कलमो पढ़ियो कलमो कीअं पढ़ंदो हिकु दफ़ो चओ जंहिं कलमो पढ़ियो वॾे आवाज़ सां चओ ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद वॾे आवाज़ सां चओ वॾे आवाज़ सां चओ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिठे मोहम्मद जो तो कलमो पढ़ियो अहिड़ो नबी जंहिं ते फरिश्ता अची करे सलाम पेश कंदा अहिड़ो नबी तुंहिंजे मुंहिंजी तरफ़ आयो जंहिंखे ॾिसी करे ओद जबल नबी साईं जो सलाम पियो पेश करे अहिड़ो नबी थी करे आयो जंहिं ते जानवर बि कलमो पढ़ियो चओ सुभान अल्लाह उन नबी जो दर्स आहे त तूं निमाज़ पढ़ उन नबी जो पैगाम आहे उन नबी जे मीलाद जो मक़सदु इहो आहे त तूं अल्लाह जे साम्हूं झुक उन नबी जो पैगाम इहो आहे त तूं चङा अमल कर उन रसूल मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो पैगाम इहो आहे और हुजूर से फरमायो त जो इन कुरत आईनी फी सलात मोहम्मद जी अखियुनि जो थदा नमाज जे अंदर आहे जेका अमर भेण जेका इहा थी चाहे त नमाज मां इहा थी चाहे त मुंहिंजे दिल में सुकून हुजे मुंहिंजे घर में सुकून हुजे मुंहिंजे बच्चे ॿारनि में बरकत हुजे मुंहिंजा बच्चा जेको आहे सो हसन हुसैन वारनि थियनि अम्मा ये तो चवे थी मां अक्सर ही चवंदो आहियां त मुंहिंजा बच्चा हसन हुसैन जहिड़ा थियनि पर मुंहिंजी अम्मा ऐं भेण ईअं नथी चवे त मां फातिमा जे नक्शे क़दम ते
अॼु जो ॿार जो वालिद ईअं त चवे थो त मां अली मुर्तज़ा जे नक्शे कदम, अली मुर्तज़ा जा बच्चा हसन ऐं हुसैन, मुंहिंजा बच्चा बि हसन ऐं हुसैन जे नक्शे कदम ते हलनि, हाफ़िज़ क़ुरान थियनि। पर अम्मा ईअं नथी चवे त मां अम्मा फ़ातिमा जे नक्शे कदम ते हलंदमि। उहा अम्मा फ़ातिमा ॿिन्ही जहान जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जी न्याणी, जंहिंजे बारे में हुज़ूर सही फरमाईंदा हुआ फ़ातिमा तो बिज़ातुम मिन्नी, फ़ातिमा मां मोहम्मद जे जिगर जो टुकड़ो आहे। उहा अम्मा फ़ातिमा जंहिंखे ॾिसी करे मोहम्मद मुस्तफ़ा बिस्तरे तां छॾे करे उथी बीहंदा हुआ। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हुआ जंहिं फ़ातिमा खे नाराज़ कयो उन मूं मोहम्मद खे नाराज़ कयो, ऐं जंहिं मूं मोहम्मद खे नाराज़ कयो उन अल्लाह ताला जी ज़ात खे नाराज़ कयो। अम्मा फ़ातिमा बचड़नि खे खीर थी ॾे, सोनो हसन बि खीर थो पीए, सोनो हुसैन बि खीर पीअंदो आहे, साम्हूं अल्लाह जो क़ुरान हूंदो आहे। अम्मा फ़ातिमा अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कंदी आहे। 7 सालनि जो हसन थियो आहे त अल्लाह साईं प्रिय जी पारां क़ुरान जा उन जे दिलि में महफ़ूज़ कराए छॾिया। अॼु जी अम्मा भेण खे दर्स आयो, मुंहिंजो पैगाम आहे, मां तव्हांखे अपील थो कयां, मेरी खुदा के वास्ते अल्लाह के कुरान से यारी रखो, मोहब्बत करो, खुदा के कुरान के पढ़ो। ये न थे जो जड़े तू कब्र में पहुंची तो खुदा जो कुरान तुम गवाए न। सुमन का पहली सूरत मुल्क पढ़, फजर का पहली सूरत यासीन पढ़, जुमे की सूरत कहफ पढ़, सूरत तगाबुन पढ़, ये कुरान की सूरत पढ़, अल्लाह से तुझा बेड़ा पार फरमाए चली। आखिरी गाल, नमाज का हुक्म हर इंसान के आयो, नमाज पढ़ंदा कयो। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मोमिन ऐं काफिर के विच में जेका दीवार आहे, जेका हद आहे, जेका सरहद आहे, उहा नमाज। नमाज पढ़ंदा हो न पढ़ंदो, अल्लाह से 5 वक्त सां नमाज पढ़ण जो तौफ़ीक़ नसीब फरमाए। हुजूर जा सहाबी अंसारी ॿियो मुहाजिर हिकिड़े ॾींहुं रस्ते सां वञनि पिया, जिहाद ते गॾु हुआ। अंसारी साहबी फरमाइण लॻो अदा मुहाजिर साहबी मुंहिंजी नमाज जो टाइम थी वियो आहे, मां नमाज थो पढ़ां, तूं महिरबानी करे चौकी ॾे त मां नमाज पढ़ी वठां। मुहाजिर साहबी चौकी पियो ॾे, अंसारी साहबी नमाज पियो पढ़े। जीअं नमाज पई हले ओचितो मुहाजिर साहबी खे निंड वठी वई। काफ़िर अची करे उन नमाज़ी साहबी जे पेट में खंजर ऐं तलवार विझी करे उनजे जिस्म मां रत मुबारक कढी छॾियो। ॼण तकलीफ़ पहुती, साहबी नमाज ख़त्म कई, नमाज पूरी थी, तॾहिं मुहाजिर साहबी के चवण लॻो अंसारी साहबी अदा छा थियो नमाज में, का ख़बर कोन्हे। मुहाजिर साहबी चवण लॻो अदा तुंहिंजे पेट में खंजर लॻो आहे, महिरबानी करे इजाज़त दे त खंजर कढां। तॾहिं मुहाजिर साहबी खे अंसारी साहबी चवण लॻो अबा ईअं न कढजां खंजर, मां अल्लाह जे साम्हूं सजदे में वञा, तो खंजर कढजां, मां चाहियां थो त ख़ुदा जे साम्हूं सजदे में मुंहिंजी मौत अची वञे। इन साहबा जे नक्शे कदम ते हलो, मिठे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्शे कदम ते हलो। ॿिन्ही जान जा सरदार रबीउल अव्वल के अंदर पैदा थिया। रबी चइबो आहे बहार खे, ऐं इहा अहिड़ी बहार आहे जो 12 महीननि में रबीउल अव्वल जो शान अल्लाह से वधाए छॾियो। जॾहिं अम्मा आमिना जे पेट मां ॿिन्ही जान जा सरदार निकिता, अम्मा आमिना थी फरमाए सीरत इब्न हिशाम वारे लिखियो आहे ॿुधे, चई त अम्मा आमिना थी फरमाए आख़िरी ॻाल्हि आहे, अम्मा फरमायो जॾहिं इहो मिठो मोहम्मद मुंहिंजे पेट मां निकितो, मुंहिंजे बतन अतर मां निकितो, मां वेठी त बिना लाइट वारे कमरे में आहियां, पर अहिड़ी कमरे में रोशनी थी वई जो कंहिं ॾींहं ऐं सेवर ऐं बल्ब जी ज़रूरत न आहे। मां मके में वेही करे शाम जा महला इहो रबीउल अव्वल जो जेको मोहम्मद मुस्तफ़ा जे महीने में पैदा थिया। दुआ कयो त अल्लाह ताला असांखे हुजूर साईं जे नक्शे कदम ते वॾे आवाज़ सां जवाब ॾियो। साईं दुआ करो। अजीज़ दोस्तो, मूं जेको चयो अल्लाह साईं क़बूल फरमाए।